अमा बाबा सुतो पियो है? हाँ पुट, सवेरे त निंड पियो हो। अच्छी है पुत्र। जी बाबा, तवा दवा पीती है? ना पुत्र, पिया तो। बाबा इन छो था करियो? घट में घट दवा तो वक्त ते पिया करियो। पिया तो पुत्र, हर भरू कावड़ छुथो करे घणी दे। बासिंग साईं यो पंजो किया न पास इंदो काडे विंदो जमादार जबल खाना का छा मतलब साईं यो पंजो यो सच्चे दिने जी हिक ही सहमत आ अगियो पयो तो बासिंदो पर जेके न कयो हुंदा न साईं ओहे भी बासिंदो वरी भी ट्रेक साईं यो पंजो केड़ी रागणी शुरू कई थी साफ साफ बुधा जबल खान साईं यो पंजो अडाई थोड़ी अन्या अथस ये चो ना तो नथो पासे जी साईं पोइ बाकी तू केड़े मर्ज जी दवा आई साईं यो पंजो हर मर्द जला हिक टिक है अच्छो थई मो साईं केजो मो तू जो बे केजो साईं अम्मा भी मुखे प्यार मजा चंड चंदी हुई 29 जो चंद्र साईं तवा मुझे इंसुलेट पिया कयो इंसुलेट अरे यो इंसुलेट न इंसल्ट आए हा तो यो पंजो यो मुंह भी ये पे चयो चेबो त तुंजी भी इंसल्ट थींदी आ साईं मां इज्जत वारो माण्हू आहियां ऐं मुंहिंजे दया खां चङा भला माण्हू ॾकी वेंदा आहिनि साईं मूंखे ख़बर आहे तुंहिंजे दया जी पर जेकॾहिं इन जवाबदार न बासियो त तो लाइ सुठो न थींदो समझी जी साईं खैर त आहे अम्मा हाँ पुट खैर है मूं हिकिड़ो फ़ैसिलो कयो आहे फ़ैसिलो कहिड़ो अम्मा तूं मास्तरी छॾे ॾे छो अम्मा छा रखियो आहे मास्तरीअ में ऐब बि कहिड़ो आहे ऐब जी ॻाल्हि न आहे त ॻाल्हि छा आहे अम्मा नौकरी न्याणीअ लाइ चङी न हूंदी आहे ॿियो छा को त सबबु हूंदो अदे अली मुराद चयो पिए त ज़ैन त मामा अली मुराद एतिराज़ कयो आहे ज़ैन कयो हूंदो ज़ैन एतिराज़ कयो हूंदो न मुंहिंजो इहो मतिलबु न आहे तूं सम्झण जी कोशिशि छो नथी करीं त पोइ अचो त तोखे छा थियो आहे अम्मा हूअं भला कहिड़ी लोड़ पई अथऊं अम्मा हर्ज बि कहिड़ो आहे हर्ज त को बि कोन्हे किथे तुंहिंजी शादीअ में ख़लल न विझे तुंहिंजो मतिलबु आहे त मामा अली मुराद ऐं ज़ैन मुंहिंजी नौकरी ते नाराज़ थींदा थी सघे थो ज़ैन अहिड़ो न आहे अम्मा कहिड़ो भरोसो पुट मूंखे भरोसो आहे न त बि मां नौकरी हरगिज़ कान छॾींदसि आबिद जी ये सजाद के छा थियो अलाए जे छा थियो थे से सोना परेशान आई छा यार मुड़स थी मुड़सन ते ये मलेंदियो आहिनि पहिरियों दफ़ो आहे न अड़े असां गोरी रोज़ रोज़ ईंदा आहियूं छा माण्हू खे ॻाल्हाइण न अचे त माठ करे वेही रहे अब्बा नाराज़ न थी मूं त मिड़े ईअं पे चयो मिड़े ईअं पे चयो सजाद घबराई छो तूं इज्जे था वारस अची निकिरनि कंहिंजा वारस असांजा ॿियो वरी कंहिंजा पर हिन जो त भाउ कोन ईंदई अड़े हिन जो भाउ कोन ईंदो त छा थींदो असां हिनखे ईअं छॾे थोरी ॾींदासीं असां थींदासीं हिन जा वारस यार आहे पंहिंजो पर आबे त मूं त कुझु बि कोन कयो आहे
ऐं मां तव्हां सां हुयुसि बि कोन। ख़बरदार प्यारा, इहा ॻाल्हि वरी भुलिजी बि न कजांइ। अड़े इहा ॻाल्हि का मञी बि थोरी त तूं कोन हुएं, बाक़ी रुॻो असां हुआसीं। प्यारा असां बि कोन हुयासीं, सम्झी न? तूं पढ़ियल कढ़ियल हिन जेल में केॾी न शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे। हैफ़ आहे तुंहिंजी सोच थी। तालीम हूंदे ॾोहारियुनि ऐं उपास माण्हुनि जी सुबत में लुड़ी वियो आहीं। सजाद पुट, तूं मां जी थन जो बि ख़्यालु नथो करी। मूं रातियुनि जा ओजागा अहिड़ियुनि ॻाल्हियुनि कान काटिया हुआ। माण्हू छा था चवनि, कनाए त सही। मुंहिंजो त हाणे हां थो सड़े। माण्हुनि में मुंहुं ॾेखारण जहिड़ो न रहियो आहे। अड़े मां तुंहिंजो पीउ आहियां। घटि में घटि मुंहिंजी पग जो तो लिहाज़ रखे हा। छो माण्हू जी अच्छी चादर ते दाग बणिजी वियो आहीं। जे नथो सम्झी त यादि रखजांइ, ही मुआशिरो कमंद जे चूसियल पोपे जिया थूकारे छॾींदुई। सजाद, तूं मुंहिंजो नंढो भाउ आहे, मगर मूं हमेशह तोखे पंहिंजो दोस्त सम्झो आहे। वसार तुंहिंजी हर ख़्वाहिश पूरी कई अथमि, पोइ बि तूं ख़बर न आहे छो गुनाहनि जी गूंद में पनाह वरिती आहे। सजाद, रोशनियुनि में अचु, ख़ुदा जे वास्ते रोशनियुनि में अचु। इज़त जी बुख बि हिन ज़िलत खां चङी आहे। तूं सबोज हूंदे बि घर ऐं मुआशिरे लाइ किनी आङुर बणजणु छो थो चाहीं? छो तो पंहिंजो मुस्तक़बिल दाव ते लॻाईं? वक़्तु अञा बि आहे। ज़िलतुनि जे गिण में लही वञण खां अॻु वापसि अचु। इज़तुनि न, रोशनियुनि न। पुट तू सां आया बा? जी अम्मा, तुम कुमाइलो? अञा पियो जागी है बा? जी अञा वेठो पड़ी? हाँ मां। अबा इतरो पड़ी छा कंदे? पंहिंजी तबियत जो ख्याल कर। अम्मा घड़ी घड़ी ॿुधाया पियो थो त मूंखे ज़बानी इम्तिहान ॾियणो आहे। अड़े अबा लेक्चरारी मां खुश नहीं? खुश आहियां मां, पर काफ़ी न आहे। अड़े अबा छो तू ठरियल खीर के फूकूं ॾी? केर तो ठरियल खीर के फूकूं ॾे? तू अबा, ॿियो वरी केर? अम्मा ॿ वेला मानी हासिल करण काफ़ी न आहे। पीढ़ियुनि जी गुरबत जी जड़ उखेड़ण लाइ लेक्चरारी कुछ भी ना है। बाकी मुकाबले जो इम्तिहान ॾेई उभरी वेंदे अबा? अम्मा हूंदुसि वरी बि ज़मीन ते। पोइ छो तो नूर न चुई? मन बाक़ी हयाती संजी गुज़रे। ये ख्वाब ॾिसण छॾे दे पुट। छो अम्मा, ग़रीब माण्हूअ जे लाइ ख्वाब ॾिसण बि गुनाह आहे छा? ॿियो न त। अड़े अबा सिफारिश 8 आसमान टिपी वही है। ताबीर ही कान्हे असांजे ख्वाबनि जी। न अम्मा ईअं न आहे। मूं जेके ख्वाब ॾिठा आहिनि उन्हनि जी ताबीर ज़रूर मिलंदी। मुश्किल आहे पुट। नाउमीदी कुफ्र आहे। हीअ दुनिया उमेदुनि ते क़ाइम आहे। मेहनत जो कदर ही कोन्हे पुट। अजायो पानी न विलोड़। इंसाफ़ अञा साह खणे पियो मां। अड़े अबा मलाइकनि जी दुनिया में रही थो छा? न मां माण्हुनि जे हिन मुआशिरे में ई रहंदे चवां पियो। अड़े अबा तोसां पुॼण जी जाइ कान्हे। तुंहिंजी मर्ज़ी जीअं खपे तीअं कर, पर पंहिंजी सिहत जो ख्यालु रख।
तू गिनती न कर मां। चङो पुट। जी अम्मा, चलो। दिल में तो न कंदे। अम्मा, छो दिल में कंदस? सजा अञा घर कोन आयो। इहा का नई ॻाल्हि त कान्हे। हूं त हिन महिल अची वेंदो आहे। टाइम ॾिठो अथई अम्मा? अबा, मूंखे ख़बर कान्हे। 2:15 पिया थियनि। रब सां ॾींदुसि। सान्या ऐं सजाद नामुमकिन। अड़े अबा, अरो न थी। नंढो भाउ आहे। नंढे भला कहिड़ी वॾे जी पत ऐं इज़त रखी आहे मां। अड़े अबा, छॾे ॾिबसि न त हथनि मां निकिरी वेंदो। हू वरी कहिड़ो हथनि में आहे। हिकिड़े कन खां ॿुधी ॿिए खां कढियो छॾे। पाण ई सम्झी वेंदो। पाण ई सम्झे हा न अम्मा, त असांजे रोकण सां ओबाश माण्हुनि जी सोबत ई छॾे वञे। हयाती खरी वेंदी सभा। हथ न लाइस पुट। लंघो भॼे खाईअ खां वरी बि खाईअ में। जेतिरो झलीस ओतिरो काह अचे थो। भली छॾीस अम्मा, त परखे त घणे वीह 100। अड़े अबा, वरी बि गिला तोते ई आजार खां बचाई सभा। हथ थी वधाए, हथ थी वधाए। तूं ही छा थी करी? सुबुह थिए त मां ॾिसंदोमांसि। तूं हथ ॿधी मूंखे गुनाहगार न कर। तूं हली आराम कर, सभु ठीक थी वेंदो। मां ॾिसंदोमांसि। चङो पुट, चङो। मासी भागा खैर पाए। आई अम्मा खैर वरी कहिड़ो? आई मासी नेठ छा थियो? आई अम्मा ॿुधुमि त तुंहिंजो नींगर सजाद वरी बदिजी वियो आहे। आई मासी सुबुह सां वाई त सणाई कढ। अम्मा खे चवां कूड़ चवां त ज़बान सड़ेमि। पर मासी तोखे कंहिं ॿुधायो? आई अम्मा खे चवां ॻाल्हि बाहि वांगुरु पकड़जी वई आहे। वरी वञी पाण खे ॿुए में विधई। अम्मा खे चवां वॾनि जी चवणी नाहे, वढियनि पेटा सॼा सजन पेटा वढिया। आई मासी तो कॾहिं बि ख़ैर जी ख़बर न आंदी आहे। सॼो ॾींहुं हीअ अम्मा खे चवां हीअं थियो, अम्मा खे चवां हीअं थियो। अम्मा खे चवां मूं ते छो थी उलरी? मां त दिलियूं थी जोड़ियां की न ॿार पाड़ियो हा न खरनि हा। आई मासी पाड़े खारियो अथुसि न त ॿियो, न पढ़े हा न खरे हा। हाणे न नौकरी मिलेसि न ई मज़ूरी करे सघे। अम्मा खे चवां इहे कम न करे त ॿियो छा करे? ठहियो ठहियो मासी, हाणे इहे नसीहतूं न कर। माई मूंसां छो थी तपी ॻाल्हाई? मूं चयो मां छा त वञी इहे कसा कम करे। मासी तूं अजायो वात न हण। आई माई अम्मा खे चवां लोक जा वात केरु बंदि कंदो? मूंसां त मुर्गो विढ़ण थी अची। छा आहे लोक खे? छा चवंदो लोक? आई कॾहिं कन आई न त कल्ह पवंदई। कान्हे ज़रूरत। तूं अजायो गिला जो गांगो खयो वती फिरंदी। मूं ते न तप माई। चङाईअ में चिड़ ऐं झेड़ो। ज़माने खे अलाए जे छा थी वियो आहे। कान खपे तुंहिंजी इहा चङाई। जेको ॾिसो सो मूं ते कावड़ियो अचे। माण्हुनि जी मती खसिजी वई आहे। चङाई न करणु खपे।
कैसा पे कोसो गलाई इहा मासी बागा हुई छा पे चे शल न का गाल सुणी चूब में खयो घुमंदी फिरे ऐं पोइ घर घर इहा ई ॻाल्हि अम्मा खे चवां हीअं थियो अम्मा खे चवां हूअं थियो मूंखां कुझु लिकाईंदी छा लिकाईंदीसि मासी भागा ज़रूर का ख़बर खणी आई हूंदी का ख़बर कान हुई बसि उबतियूं सुबतियूं ॻाल्हियूं करे हली वई सजाद जी का सुध लधो ज़हन पुट अचे त पतो पवे कोहिनूर जी कुंदन चूरो चाहें किथे घुमाई हिते ही मूं कॾहिं सोचियो बि न हो त कॾहिं पहाड़ बि पघिरजी सघनि था जॾहिं लावा उभा में उथंदा आहिनि त पहाड़ पघिरजी वही हलंदा आहिनि ठरण सां लावा बि पहाड़ बणिजी पवंदा आहिनि तॾहिं बि साॻियो पहाड़ न हूंदो त ठोस ऐं पत्थर न हा पोइ वरी छा इहो त पहाड़ जो हौसलो रखंदड़ अॼु उलझो वेठो आहे कंहिं वटि पहाड़ जहिड़ो हौसलो आहे तो वटि मूं वटि खुद खे ॿिए खे आथत ॾियण जो बहानो थी सघे थो न त किथे जबल किथे माण्हू जो हौसलो आथत बि माण्हू में जीअण जी उमंग पैदा करे थो राबेल आज़माइशूं कॾहिं ख़त्म थींदियूं आज़माइशूं हाँ ज़िंदगी जूं रिश्तनि बरक़रार रखण जूं मायूस न थी मायूस न आहियां लेकिन हक़ीक़तुनि खे मायूसी जो रंग ॾियण रवायत बणिजी वियो आहे ॻाल्हि न टारिया नथो हक़ीक़त थो चवां कहिड़ी हक़ीक़त ज़िंदगी जी हक़ीक़त ज़िंदगी खे छा थियो साफ़ छो नथो चवीं असांजे ॼमण जो कारण छा थियो आहे तोखे होश में त आहीं हा मुंहिंजा पंज ई हवास कम कनि पिया मां न मञा तूं मञी या न लेकिन असांजे ॼमण जो कारण ॿिए जे लाइ जीअण छो आहे ॾेखारण जीअण ई त वॾो कारनामो चइबो ऐं असांजी ज़िंदगी आई वई ज़ेन प्लीज़ ॻाल्हि चिठी कर मामलो कहिड़ो आहे गुज़ार तूं छॾ सजाद जेल में आहे को वॾो कमु कयो नहीं खणी न बि करे पर बुॾनि सां गॾिबो त बुॾो ई सॾिबो समझ में नथो अचे लोक पढ़ाए सुधारी भाउ न सुधारी रापेल तूं बि ईअं थी चवीं हल त चओ सही बि हुजे मगर मूंखां कसर छॾी आहे तूं ॿुधाए तरबियत में किथे न किथे खोट ज़रूर अची वई आहे ज़हन वरी बि आज़माइश तॾहिं त पुछूं आज़माइशूं कॾहिं ख़त्म थींदियूं हर रिश्ते जो वजूद आज़माइश जे करे बरक़रार छो आहे आज़माइशन में ही त लुत्फ़ आहे साईं हिकिड़ो अर्ज़ु आहे हाँ चओ साईं पंहिंजो
यो साईं यो पंजो साईं सुबह का पूरी न थी मरी गया साईं। तो मां छा कयां? लोड़ पांजो लिखियो। साईं यो पंजो लोड़ा तो पियो पर अली सखिया मन को न कुछ निकरे साईं। तू मुड़ंदे कोन इन पांजी हरकतुन का। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं सन भोरो पानी की साड़ियो आ साईं। जबल खान ढींगर ने खड़ा जड़े बात के वेहो। मेहरबानी। फरमायो का कार खिदमत। बुधम त तव्हां सज्जादा की गिरफ्तार कयो आहे। बुधम? जी हाँ। तो तव्हां सिर्फ बुधो आहे। तव्हांजो छा लगे? मुझो नालो ज़ैन आहे। सज्जाद मुझो भाउ आहे। भाउ? जी हाँ। साईं यो पंजो साईं पुत वी है अंगर गया मी साईं। जबल खान तू माट न कंदे। फिलहाल तू बाहर वञ। साईं पंजो बाहर वञा। ॾिसी छा तो वञ। प्रोग्राम नाटक रंग का बाकी हिस्सा मगरिब की अजान के बाद पेश किया जाएगा। रमजानुल मुबारक के दौरान यूटिलिटी स्टोर से घर भर की खरीदारी पर इतनी रकम बचा ली कि मेरी ईद की खरीदारी भी हो गई और ईदी का मसला भी हल हो गया। तो ईदी अम्मी ने नहीं यूटिलिटी स्टोर ने दी है। थैंक यू यूटिलिटी स्टोर। गुर्दे के एक मरीज के एक मरतबा डायलिसिस का खर्च 500 रुपए, एक माह के लिए 5000 रुपए। ज़कात का अतिया देकर मरीजों की जान बचाइए। अतियात गुर्दे के मरीजों की सोसाइटी सिविल अस्पताल कराची को दीजिए। अब आपकी सहूलत के लिए कैंडल साशे मिनी पैक में भी दस्तयाब है। कीमत सिर्फ 5 रुपए। तरबूज फीका है तो कैंडल लाइए। मजेदार। खुशी का कोई मौका दे मोहब्बतों का तोहफा। हिलाल लाया मोहब्बत भरे गिफ्ट पैक्स खुशी के हर मौके के लिए। हिलाल की जानिब से सबको ईद मुबारक। मैंने रमजानुल मुबारक के दौरान यूटिलिटी स्टोर से घर भर की खरीदारी पर इतनी रकम बचा ली कि मेरी ईद की खरीदारी भी हो गई और ईदी का मसला भी हल हो गया। तो ईदी अम्मी ने नहीं यूटिलिटी स्टोर ने दी है। थैंक यू यूटिलिटी स्टोर। तो सज्जाद जो भाव इन में शक हुअण न खपे। ग़ालिबन पढ़ियल लिखियल माण्हू लॻो था। इन में भी शक जी गुंजाइश न हुअण खपे। त पढ़ियल लिखियल माण्हू फुरूं बि कंदा आहिनि। फुरूं? मूं सम्झो कोन्हे। अव्हां जे इतला लाइ अर्ज़ आहे त सजाद जो तालुक ओबाश माण्हुनि जे गिरोह सां आहे जिन सां गॾिजी फुर कई आहे। ॻाल्हि सम्झ में आई? मौके ते पकड़ियो आहे या न? मगर इन गिरोह खां सवाइ ॿियो केरु थो थी सघे। इहो तव्हां शक पिया ज़ाहिर कयो। मुख्य जवाबदार मौके ते पकड़ियो आहे। पोइ ॿियनि ते शक न पक सम्झो। इहो अजीब दलील आहे। आॾी पुछा जी ज़रूरत कान्हे मिस्टर ज़ैन। तव्हांजे भाउ जो तालुक ओबाश माण्हुनि जे बदनाम गिरोह सां आहे। इहा हक़ीक़त आहे। मुमकिन आहे मगर अगर मगर वञी कोर्टनि में कजो। अहिड़ो गिरोह जेको चोरियुनि ऐं फुरुनि जी वारदातुनि में मुलविस आहे उनजो साथी वरी साध पाक। मूं साथ पाक त कोन चयो। मूं सिर्फ़ु इहो चयो त गिरफ़्तारी पक जे बुनियाद ते अमल में अचणु घुरिजे। शक ई पक खे जनम ॾिए थो मिस्टर ज़ैन। हरूभरू कंहिं शरीक माण्हू खे छो तंग कबो? वाकई शराफ़त जो ठप्पो कंहिंजे बि नेड़े ते न लॻल हूंदो आहे। कुझु बि हुजे ॾोही पोइ ॾोही साबित थींदो। भला का ज़मानत वग़ैरह? मूंखे अफ़सोस आहे मिस्टर ज़ैन एसएचओ साहब मना करे छॾिया। छो? जांच मुकमिल करण लाइ। एसएचओ केरु आहे? कुरैशी साहब। कुरैशी साहब असगर कुरैशी? सुञाणोसि? हा, जेकॾहिं खैरपुर वारो आहे त पोइ मुंहिंजो क्लासमेट आहे। आहे त खैरपुर वारो? हींअर सीट ते आहे? न,
एसपी साहब घुरायो अथसि। केॾी महिल मोटंदो? अॼु त मुश्किल आहे, सुभाणे मोटी। धीअ अज़मत भागा नालो त अथम पर समझे में सब को निभागी। कीअं समझे? अम्मा खे चवां खरी ॻाल्हि सब भलाए कड़ी। मासी इहो त ज़माने जो दस्तूर आहे। हाय हाय असांजो वेरो केॾो न चङो वेरो हो। ॻाल्हि वरी बि न कयई मासी। धीअ अज़मत भागा सभागी सॾजे या अभागी सलींदी सारो सच। सो बि सली त कान थी। धीअ अज़मत के शरीफ चङे घराणे जो ॿार खरे त कंहिंजो ॾोहो आहे? हा कसम अथई नूर भटारे जो। मां त सम्झां थी माइटनि जो। सदके वञाए ईअं चवण सां माइट दोॾा था फोटारीनि। कंहिं दोॾा फोटारिया? मुंहिंजी बाहि ज़ारी ॻाल्हि कर त अॻे ई था उलरी अचनि। मासी चिटो छो नथी चई? केरु खरियो आहे, केरु थो तोते उलरे? मूंखे बि त पतो पवे न। अम्मा खे चवां जेको ॾिस सो थो उलरे। मासी कसी फिकी ॻाल्हि ते त हर को चिड़ खाईंदो न। पर धीअ अज़मत छो कंदियसि कसी फिकी ॻाल्हि? मासी को वांदो हुजे जो वेही तो सां वात हणे। छो अम्मा खे चवां? को वक़्तु थियो आहे इन हेरा फेरीअ में। मासी ख़ुदा खे मञ ॻाल्हि कर न त ॿेली जान छॾ। चङो ॻाल्हि खे हाणे ढंढ में नीक सलाह ॾिए। हा ॾे। धीअ राबेल जो संग अली मुराद वारनि खे न ॾे। छो? आई इन में तुंहिंजो भलो आहे। अली मुराद मुंहिंजो भाउ आहे, उनखे कीअं छॾींदसि? अम्मा खे चवां भाउ त बराबरि अथई पर जेॾां कन ॾे तेॾां इन्हनि जी पचर। कहिड़ी पचर मासी? अम्मा खे चवां संदन जाद जा कम फुॾा सतई पुलिस दर ते हाणे बि जेल में पियो आहे। ऐं तोखे त हुनजा फालनि जी ख़बर मासी ख़बरदार जो वधीक लफ़्ज़ बि पुछियो अथई। मां सभिनी खे सुञाणा। मूंखे अॻे ई खुखी थिए त ज़रूर का गिला खणी पहुती आहिनि। अम्मा खे चवां तुंहिंजी मर्ज़ी भड़की छो थी? ऐं मूं त तोखे नेक सलाह ते ॾिनी। को न खपे तुंहिंजी या नेक सलाह, वॾी आई आहे सलाह ॾियण वारी। कोहिनूर जी कुंदन चूरो चांहि। कीअं रही दावत? वाह जो मज़ो आयो। छा न खुशबू हुई मेज़बान, केॾो न सुरूर ॾिनो मेज़बान, केॾी न कड़क हुई मेज़बान। ही वठो हाज़िर आहे तव्हांजी मेज़बान। साईं पंहिंजो शुरू कई रिंगट आ बक। साईं पंहिंजो ख़तरनाक लॻे थो साईं। केरु? साईं नालो छा थो थियो पंहिंजो? जवाबदार सिजाद। तो कीअं सम्झो? साईं बाक़ी ये वार यूं सन छा थिया? वार थई सही। साईं चर्चा छॾियो भई। सही त चवां पियो। साईं पंहिंजो सॼी उमिरि ॾोहारनि खे पकड़ींदे उन्हनि खां सचूं कराईंदे गुज़री था। तो सॼी उमिरि इहो पंहिंजे चवण में गुज़ारी आहे। साईं कसम ना बेइज्जती करे रहिया आहियो। चइबो त इज़त नाले तो वटि बि का शइ थींदी आहे। छो साईं? आउं माण्हू न आहियां। माण्हू? तूं त खीर थर जो ॿारहं सिंगो घटि थो लॻी। माण्हू पंहिंजी तो में बो ई कान्हे। साईं छल न केरु कंहिंजो ज़बरदस्त थिए। छो? साईं खाम खान सर्च कबी आहे छा? आउं तव्हांखे गॾु थो लॻा। वाकई तोखे गॾु चवण रहंदो गॾु जी बेइज़ती आहे। तू तो मंगे पीर जो वागू तो लगी। यो फुरवारो केस किथे पुगो? सर जांच जारी है। जारी रहंदी या मुकम्मल भी थींदी? सर ॾींहं ॿीहर में मुकम्मल थी वेंदी। जवाबदार सज्जाद? सर तहवील में। साॻे केस में? जी हाँ सर। गुमान है त ही बि हुन ॾोह में शरीक आहे। गुमान न पक खपे। सुकन पुठियां सावा न सड़न खपनि।
जी सर, कोशिश यही रहंदी। सर वो मुलज़िम जी वारसन के इजाज़त हुजी मुलाकात जी त मुलाकात करायूं। ठीक है। तुझे खबर है तो लोग के लानताणो समझनो आया? जी सर, खबर है। माइंड इट। यस सर। ओके। ओके सर। हेलो। इतला का सवाइ पराए घर में दाख़िल थियण को सुठो सोण तो कोन्हे। मूंखे बि गैर थी समझी। मां तुंहिंजो मारोट आहियां। त छा थी पियो? कॾहिं खां पर्देदार बणी आहीं। इन में पर्दे जो सवाल कोन्हे। अम्मा घर में कान्हे, मां अकेली आहियां। इहो त अञा बि सुठो। छा मतलब? मतलब इहो त वज़ाहत करण जी ज़रूरत ई न आहे। मूंखे इहा ॻाल्हि पसंदि कान्हे। सॉरी, मां वञा थो। आइंदा दरवाज़ो खड़काए पोइ ईंदुसि। ज़हीन केॾां? पंहिंजे घर। एतिरो जल्दी? शाह लतीफ़ चवाणी कॾहिं खुला दर दोस्त जा, कॾहिं ताकूं ॾियनि। सचुपच नाराज़ थी वई? नाराज़ थियण मुंहिंजे मिज़ाज में ई न आहे। वेही नथो? आयोसि मुंझ मिटाइण, बेहतर मुंझ मिली। वेही छा कंदुसि? अच वे, उपरा पे कॾहिं को सिखियो आहीं। मज़ाक खे सांभिया न समझ। अच ॾिसी छा पियो? ओपरा पे त तो ॾेखारी। इहो सुवाल त मूंखे करणु घुरिजे हा। वाकई? तुंहिंजी नौकरी ते न वई आहीं? तबियत ठीक कान हुई। छा थियो? दुश्मन खे का नज़र लॻी? हाँ, बुत में हल्को ॻामण महसूस कयूं, मोकल करे छॾियो। नौकरी तो अलावा बाल थी पई आहे। न त? थोरी घणी ॻाल्हि ते मोकल। हाँ, हाणे इस्तीफ़ा ॾींदुसि। इस्तीफ़ा? हाँ, काफ़ी ॾींहं खां पई सोचां। ओचितो तो इहा मग़ज़ खे फेरी कीअं अची वई? मां तोखे विञाइण नथी घुरां ज़हन। मूंखे नथी विञाइण चाहीं? नौकरी सां मुंहिंजो कहिड़ो ताल्लुक़ आहे? हुजे बि सही, पर मां त न चाहींदुसि त तूं नौकरी छॾ। अम्मा अहिड़ी ॻाल्हि पई कई? कहिड़ी? इहो त मामूली मुराद ऐं ज़हन मुंहिंजी नौकरी ते एतिराज़ कंदा। पर मां त पुफीअ सां अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि न आहे छेड़ी। मामा त छेड़ी हूंदी। बाबा ईअं कीअं सोचींदो? तुंहिंजो वॾो आहे, सोचे सघे थो। मां कीअं यकीन करियां त बाबा अहिड़ो सोचो? तॾहिं बि बाबा खे मञाइण मुंहिंजे वस आहे। यार आबिद, पाण खां दफ़्तर बि चङो हुजे, ॿिए ॾींहं ते ॿाहिरि निकिरी वियो। तेरा घबराई छो थो? पंहिंजा वार से पुॼण वारा हूंदा। अचो दिला थी रही आहे। पाणा तो पंहिंजा वार त पुॼी विया। आबिद, नासर, तव्हां ॿार अचो। सजाद, घबराइजे न। ॿाहिरि वञी तुंहिंजो बंदोबस्तु बि कंदासीं। यार पंहिंजो। हाँ प्यारा, घबरा न। तूं बीठो तो ॿाहिरि अची। नौजवान, अरे तो सा आया? छा चई? बोरो ही छा? ये ही समझ। ॿुधा हाँ त हिते न जा। ॿुधी या न ॿुधी कयो। तॾहिं त तोसां न न, हूअं तूं नाएं आसमान ते हुजी हां। नाओ आसमान आहे ई कोन। छा कंदो आहीं? पढ़ंदो आहियां। ई जेल आहे जेल, कोई यूनिवर्सिटी कान्हे। ठीक तो चई। छा में तो पढ़े? BSc यानी साइंस जी 14वीं जमात।
15 खां पोइ पको कई थी। छा जरा घबराई छो तो पंहिंजा वास्ते पुॼण वारा हूंदा त दिला थी रही आहे पाणा तो पंहिंजा वार त पुॼी विया बेटा नासा तव्हां ॿार अचो सजाद घबराइजे न ॿाहिरि वञी तुंहिंजो बंदोबस्तु कंदासीं यार आहे पंहिंजो हा प्यारा घबरा न तूं बीठो तो ॿाहिरि अची अरे तो साया छाते बाबा ये समझ बुधा हाँ तो हिते न जा बुधी या न बुधी क्यों तॾहिं तो सा ना ना हाँ तू ना ना कम है पसंद है जेल है जेल वो यूनिवर्सिटी का नहीं हमें तो पढ़ी बीएससी यानी साइंस की 14वीं जमात 15 का वो पक्को कह दी जो लोग पढ़ी तो लोग न पढ़ी समझ बाहर ए समझिया तो कोई वडो दर पसिया तू छो है मां घट कुल पर तू तो पढ़ियल आई न भाई सागे था तकुल सा दुश्मन अरे अरे मुखा पूछ न जिलत नहीं बर्बाद जो तेरे वही जो सिजलई विया तने तो अच्छा अल्लाह शल्लाह अल्लाह कुल थिया मगर तू कुछ ना है कहो हाँ तो कुछ ना है कहो बड़ी सरकार जी कल थी है ना तने तो के जीवारियो तने के दोस्ती यार तेरी दोस्ती के हम गोली ये दोस्ती छाड़ी नो मुखा पूछ तेरी जिंदगी दाव पे न लगा है यार सो फेकरो सही चयो जिंदगी जे तजुर्बे सेखारे छड़ियो अथऊं मेरी पोइ नस्ल खे बि ॾसे ॾींदुसि हर कंहिंजो न पर उन वक़्तु तो जी आंखियुनि ते अंध जूं पटियूं फील मस्त ख़ुशि में ख़ुशि अकेली मां हुई सब वेचारी रोई रोई गुज़ारे गई वाकई जॾहिं इंसान अॻिते निकिरी ईंदो आहे त वापसि न सघंदो तुंहिंजो त वक़्तु आहे यार इल्म ते ऊंदाही जो राता हुअण न ॾे मेरी मौत जी शराफ़त न आहे घर में अब आली मुराद खुश त आहीं न हाँ मासी तू तो खुश आई ना हाँ अब्बा पहर जो पूरा करना पिया
हितां हुतां जी ॻाल्हि चूंभ में खयो घुमण में पैर पई पूरा करे ॿियो मासी भागा के ये न चओ तॾहिं हे त दिलि न चवंदी अथम न त तुंहिंजे घर अचां हा वॾो खपा तुंहिंजो बख्तावर ॿुधे कान थी अबे खे चवां सच चवंदी आहियां तॾहिं हे त कान थी वणा सच रुगो हुजई पराई पचार माई भड़क त न वञा थी हितां गुज़रंदे दिलि घुरियम त अली मुराद खे पुछंदी वञा तॾहिं हली आयसि चङो कई मासी चङो कई बख्तावर जी ॻाल्हियुनि खे हाणे ढंढ में कहिड़ो कसो ॻाल्हाइनि अब्बा सच में मिड़ई मच आहे पर मासी भागा तुझे सच में आहिनि बि त टांडा न अब्बा सच आहे ई टांडा अबे खे चवां बराबर मासी बराबर चङो अब्बा मां वञा थी शाल जुड़ियो रही हा हा वञ वरी आदत खां मजबूर थी किथे गुथो गुप्तो न कढ माई मुंहिंजी 7 पीढ़ियुनि जी तौबा अॻिते की न ईंदसि मासी भागा नाराज़ न थी मां हथ तो वधाए बख्तावर जी ॻाल्हियुनि खे दिलि में न रख न अब्बा नाराज़गी न थींदसि को मां तव्हां खां लहणा न को मूंखे बि कीने जो हलियो अचां शेरी पैदा न थी मुंह ते न बाम जॾहिं थी अचे तॾहिं गिला सजाद हीअं सजाद हूअं भला मूंखे ॿुधाए हिन ते कहिड़ो अची फर्ज़ टुटो आहे सजाद जा पेर झुड़ा आहिनि सारो सारो जग थो चए हिन में मासी भागा जो कहिड़ो ॾोह आहे कीअं बा मुंहिंजी दिलि नथी सहे पेर घटि वधि चवेस तो त हीअं थो सड़े साईं साईं पंहिंजो उहो अचे पियो साईं केरु साईं उहो पंहिंजो सजाद वारो भाउ साईं किथे आहे साईं ॿाहिरि हाणे हिते ॾिठो तव्हां त अचणु ॾीस साईं उहो पंहिंजो साईं सुबुह खां नाश्तो न करे सघंदा साईं त मां छा कयां साईं उहो पंहिंजो पथारी गुतारी कोन न साईं पोइ हुनखे पहिरियों करे वठां न साईं ज़ुल्म न कजो इहो पंहिंजो साईं सणिबो गिर अचे पियो न साईं सणिबो गिर साईं उहो पंहिंजो सिजाद जो भाउ बकवास बंदि कर अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कुरैशी साहब सीट ते आहे इहो पंहिंजो असीं तोखे नज़र ई कोन था अचूं मूं ईअं त न चयो जबल ख़ान साईं ज़ुल्म त ॾिसो असीं ॼण कक पर न हुजो लेख ई नथो ख़ामोश जबल ख़ान कुरैशी साहब तव्हांजे अचण खां थोरो अॻु में उथी वियो केॾा इहो पंहिंजो असीं तुंहिंजा मुंशी आहियूं था सॼो ॾींहुं तव्हांखे पतो ॿुधाईंदा रहूं जबल ख़ान तूं ॿाहिरि वञ बहितर साईं वियो महिरबानी माफ़ कजो दिल में न कजो दरअसल पुलिस महकमे खे अहिड़नि ई बदनुमा दाग जड़नि माण्हुनि बदनाम कयो आहे न न तव्हां परेशान न थियो मूं माइंड न आहे कयो कुरैशी साहब जी सुभाणे हाई कोर्ट में पेशी आहे कॾहिं मोटंदो ॿिए ॾींहं ताईं वापसि अची वेंदो अच्छा भला मुलाक़ात करे सघां थो बेशक मूं कुरैशी साहब सां तव्हांजो ज़िक्र कयो हुन इजाज़त ॾेई छॾी आहे मेरी जिल्द इतनी बेरौनक और मुरझाई हुई क्यों लगती है? यकीनन आप गैर म्यारी क्रीम्स और मेकअप इस्तेमाल करती हैं। आपकी जिल्द को जरूरत है पॉन्ड्स वैनिशिंग क्रीम की। इसका ऑयल फ्री बेस जिल्द पे चिकनी सतह नहीं जमने देता, जो इसे सांस लेने से रोकती है।
चिकनाहट से पाक हल्की फुल्की पॉन्ड्स वैनिशिंग क्रीम के बाकायदा इस्तेमाल से जिल्द की कुदरती ताजगी लौट आती है। कुदरत के बाद जिल्द की बेहतरीन महाफिज पॉन्ड्स वैनिशिंग क्रीम। सिंध जे सुनहरी रिवायतुन सां गॾु अव्हां जे लाइ हिक नई चूरो चांहि। कोहिनूर जी कुंदन चूरो चांहि। कीअं रही दावत? वाह जो मज़ो आयो। छा न खुशबू हुई मेज़बान में। केॾो न सुरूर ॾिनो मेज़बान। केॾी न कड़क हुई मेज़बान। ही वठो हाज़िर आहे तव्हांजी मेज़बान। मेहमान नवाज़िया जो शान पेशकंधा रेड रोज स्पेशल आला तर मयार की बेहतरीन चूरो चांहि। हाणे पहलू फेरो टिन पैकिंग में रेड रोज स्पेशल। तमाम घणी स्पेशल रेड रोज स्पेशल चूरो चांहि में गुल जहिड़ी ताज़गी। मेहमान नवाज़ी ऐं रेड रोज चांहि त गॾु गॾु हलनि थियूं। नंबर 1 क्वालिटी ब्रुक बॉन्ड रेड रोज चूरो चांहि अहिड़ो रंग ॼमाए जो सवाद अची वञे। सज्जाद जी था पढ़ियल लिखियल आहिनि। सावणीअ में वहंदड़ सिंधु दरिया जे कुन में कॾहिं कख खे ॾिठो अथई? मूं ॾिठो आहे उनखे घोमाटियूं खाईंदे। तो कॾहिं मच्छीअ खे पाणीअ खां ॿाहिरि तड़पंदे ॾिठो आहे? कीअं न जेदाण काण लुछंदी आहे। बाबा अम्मा ऐं मुंहिंजी बि साॻी हालत आहे। तूं असांखे कहिड़नि गुनाहनि जी सज़ा पियो ॾी? मां बेॾोही आहियां। त बाबा अम्मा या मुंहिंजो को ॾोह आहे? त पोइ तूं पंहिंजे टैलेंट खे तबाह करण जे पुठियां छो पियो आहीं? टैलेंट खे इस्तेमालु करण जा मौक़ा मुयसर किथे आहिनि? असां त मामूली रोज़गार खां महरूम आहियूं। सज्जाद मौक़ा खुद पैदा करे सघजनि था। रोज़गार न मिलण जो मतिलबु पंहिंजी ज़िंदगी बर्बाद करणु कोन्हे। तव्हां ठीक पिया चओ, पर मेरिट खे पुछे केरु थो? जो दरवाज़ा खुलिया पिया आहिनि जितां मेरिट लाइ मन जी तख़्ती लॻल आहे। सज्जाद ईअं नाहे। तूं मुंहिंजो मिसाल वठी सघीं थो। तव्हां कहिड़े दौर जी पिया ॻाल्हि करियो? हिन दौर जी ॻाल्हि पियो कयां जंहिंमें असां साहु खणूं था। मञा बि खणी त चोर दरवाज़ा खुलियल आहिनि, पर मेहनत ऐं अहलियत जॻह वालारे थी। केरु थो कंखे मेहनत ऐं अहलियत खे? सजाद मूंखे यकीन आहे त समाज में अञा इंसाफ़ ऐं ज़मीर नाले का शइ आहे जेका मेहनत जो क़द्र करे। थी सघे थो, बाक़ी मूंखे कुझु नज़र न आयो। तो उन नज़र सां ॾिठो ई न आहे। तो फरारत जी राह अख़्तियार कई जेका न सिर्फ़ तो लाइ पर असां लाइ अज़ाब साबित थी। छा में करण जी मुंद अथसि अदा? मुंद हुजेसि यार न, प्रकार त चङा कोन अथसि न। उलझी वियो आहे, पाण ई सुलझी वेंदो।
छल सुलझी वञे जेकी न खिलंदा हुआ से भी था खिलनि। नौकरी मिलेसि त लूड़ी लही पवे। किथां अचे नौकरी?